नाज़रीन में पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं झंडोमरी में हल्की बरसात खां पोइ बिजली जा फीडर ट्रिप थी विया आहिनि। झंडोमरी में ओस्मान शाह हड़ी मीराबाद में 16 कलाकनि खां बिजली बंदि आहे। बिल्कुल नाज़रीन, रासूड़ी टंडो सूमरो समेत कुछ इलाइक़नि में बिजली बंदि आहे, जॾहिं त बिजली जी बंदिश सबबि झंडोमरी में पानी जो बि बहिरान पैदा थी वियो आहे। अपडेट कयूं पिया, झंडोमरी में हल्की बरसात खां पोइ बिजली जा फीडर ट्रिप थी विया आहिनि। झंडोमरी ओस्मान शाह हुड़ी मीराबाद में 16 कलाकनि खां बिजली बंदि आहे। बिजली जी बंदिश सबबि झंडोमरी में पानी जो बि बहिरान पैदा थी वियो आहे। अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया, झंडोमरी मां हल्की बरसात खां पोइ बिजली जा फीडर ट्रिप थी विया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं, अहम ख़बर आहे झंडोमरी में हल्की बरसात खां पोइ बिजली जा फीडर ट्रिप थी विया आहिनि। झंडोमरी ओस्मान शाह हुड़ी मीराबाद में 16 कलाकनि खां बिजली बंदि आहे। बिजली जी बंदिश सबबि झंडोमरी में पानी जो बि बहिरान पैदा थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं झंडोमरी मां रज़ा अली मिर्जत खां। रज़ा अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, गुज़िरियल 24 कलाकनि खां जेको आहे झंडोमरी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें ओस्मान शाहड़ी, रासोड़ी, मीराबाद, टंडो सूमरो, बारखान विजय समझ केतिरनि इलाइक़नि में 24 कलाक हुअण बावजूद बिजली जी जेका फराहमी आहे उहा जेका बंदि थियल आहे, उनजे करे जेको इलाइक़े में पीअण जे पाणी समेत जेको केतिरनि दुकान खे शहरी मोडर ऐं सख़्तु गर्मी सबबि शहरी जेको परेशान आहिनि, उन हवाले सां एस्को इंतज़ामिया सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, त उन्हनि जे चवण वटि कुझु हंधनि ते जेको फॉल्ट आहे, तंहिं करे बिजली बहाल न थी सघी आहे। जी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।